महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻा में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻा में फरिशन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में अठ बीस जहान मुछा कुर्सी कलम छाहे अठ बीस जहान मुछा कुर्सी कलम छाहे सरदार जहानन खे जलवन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में हर रूह सुखुन रब सां क्यों कालू भला वारो हर रूह सुखुन रब सां क्यों कालू भला वारो महबूब तमीसा कहीं रूह ने खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में आदम जे मिटीअ वेले एतिराज़ बि कनि पिया के आदम जे मिटीअ वेले एतिराज़ बि कनि पिया के सरकार मदीना तने मलकने खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में ॾिठो कुतुब सितारे में जिब्राईल नज़ारो हो ॾिठो कुतुब सितारे में जिब्राईल नज़ारो हो पर नूर नबी तारे तजलने खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फरिशन खां हुयो अॻ में फलकन खां हुयो अॻ में महबूब मदीने जो खलकन खां हुयो अॻ में सरकार संदोही बि हिकु मौजो आज़मी सरकार संदोही
ॿिनी खायो अगामी महबूब मदीने जो खलकन खायो अगामी महबूब मदीने जो खलकन खायो अगामी फर्शन खायो अगमी फर्शन खायो अगमी फलकन खायो अगामी महबूब मदीने जो खलकन खायो अगामी महबूब मदीने जो मलकन खायो अगामी फकीर अब्दुल मजीद साहब जैसे बारगाह रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हमारी अकीदत जो इज़हार असा जे दिल के गरमाए करे सोने अंदाज सां कई आओ सदर की खिदमत में ये लफ्ज़ हदीयतन पढ़ूं तो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम अस्तगफिरुल्लाह सुभान अल्लाह उशाकान रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की कसीर तादाद फकीर ज़ाहिद अली साहब के घर ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की भली खुशी के अंदर शहीद जाए असी संदर जे फकीर ज़ाहिद अली साहब जे लफ्ज़ की तर्जुमानी करे उन्हनि के दिल जे गहराई सां खुश आमद अर्ज़ कयो सुभान अल्लाह के दरवेश जो चवण आहे त